السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین متعلقہ میں بلیکار اور یاسر احمد ایم اسٹوڈیو میں جوائن کرتا سی تجزیہ کار علی قادری صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب کل نیو دلی میں بلاسٹ تھیو جے میں لال قلعہ جیسا ہوں تے بھی کچھ شاید مطلب ظاہر ہے کچھ مانگ جی ڈیتھ وغیرہ تھی پو انیا تے انڈیا تے کو بعض آپ الزام بھی نہ ہوا مانگ سوشل میڈیا تے وہ شروع تھی وئی پر انیا تے بعض آپ الزام کہیں بھی متھا نہ ہوا بس یہ چے ہوا تا بدلا وٹھنا سی وٹھنا پر اتفاق جو بس ایڈی وری اساں اسلام آباد میں اساں جو کیپٹل آ جو اساں اسلام آباد میں ٹیررسٹ اٹیک تھے تو سوسائڈ بامبر آ پراپر ٹینی منڈی جو تا ملی ایٹ دا سیم ٹائم کل جو کو وہ وانا میں کیڈٹ کالج تے بھی اٹیک تھو. جی کل وانا میں اٹیک تھیو. کل ہی انڈین کیپٹل نیو دہلی میں اٹیک سوسائڈ بامبنگ تھی ہے جو بھی تھیو ہے بام بلاسٹ تھیو ہے اج پاکستان جے کیپٹل اسلام آباد میں تھیو ہے. یعنی ॿ जेके न्यूक्लियर पावर्स हिन अहम मुल्क हिन ख़ते जा उन ॿिन्ही जे कैपिटल दारुल हुकूमतनि में जेको आहे उहो उत्कर्ष बमबार या टेररिज्म थिए ही हिकिड़ी सीरियस सिचुएशन आहे स्पेशली पाकिस्तानी इंडिया छाकाणि त हुननि जी उहे बि हिकिड़ी हीअं ताज़ो ई झड़प काफ़ी 3 ॾींहंनि जी बाक़ाइदा हिक ॿिए सां जंग थी हुई मुख़्तसर जंग. ऐं हिन जी जेका तारीख़ आहे ही जेको प्रॉक्सी वॉर्स चऊं या हिन खे छा बि चऊं मतिलबु ॿिए जे मुल्कनि में इंटरफेरेंस जी इहा बि डिघी तारीख़ आहे. इंडिया असां ते इल्ज़ाम हणंदो रहियो कश्मीर जे हवाले सां ॿियनि हवालनि सां. असां वटि ही जॾहिं खां इहे जेके TTP वजूद में आई ऐं हुते वञी वेठी इंडिया में अफ़गानिस्तान में ऐं जेतोणीकि हुन महिल नेटो फोर्सिस बि अफ़गानिस्तान में हुयूं पर इंडिया जेको आहे हुननि ते हथु रखियो ऐं हुतां असां ते अफ़गान सॉइल तां टेररिज्म थियणु शुरू थियो जंहिंमें असांखे पकी पुख़्तियूं साबितियूं आहिनि त इंडिया इन्वॉल्वड आहे. सो हाणे ही कल्ह जेको न्यू दहली हेॾी छिताण बि हले पई त हिकिड़ो भउ क्रिएट थिए थो. उअं बि दहशतगर्दी सां त ज़ाहिर हिकिड़ो ख़ौफ़ ई पखेड़णु हूंदो आहे, दहशत ई पखेड़णु हूंदो आहे ऐं हिकिड़ी परेशानी ई थिए थी त ही छा पियो थिए. लेकिन ख़ासि तरह इंडिया पाकिस्तान जे हवाले सां हिन मां इहो हुजे थो त किथे को नॉन स्टेट एक्टर्स बि को अहिड़ी सूरतयाल पैदा न करे छॾीनि जिथे ॿ न्यूक्लियर मुल्क जेके आहिनि हू कन्वेंशनल वॉर हिकिड़ी वॉर में जंग में एंगेज थियनि. छाकाणि त पाकिस्तान इंडिया में अगरि ख़ुदा न ख़ास्ता जंग थी त उहो सिर्फ़ु हिकिड़ी कन्वेंशनल रिवायती जंग न थींदी, अल्टीमेटली हू न्यूक्लियर में तब्दील थींदी, सभिनी खे अंदाज़ो आहे. सो उन तनाज़ुर में ज़ाहिर ही हिकिड़े ॾींहंनि में ॿिन्ही हंधनि ते ॿिन्ही कैपिटल्स में दहशतगर्दी थियणु हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन ठही वञे थी. ऐं बहरहाल हाणे कल्ह अॼु हुते बिहार में इलेक्शन बि थियनि पिया. इलेक्शन जी राति ते हुते बम ब्लास्ट सां ज़ाहिर आहे उहो जेको मूदी नैरेटिव आहे वो तो इल्ज़ाम इंडिया में भी लगे इस तूफान जा बता. हा इंडिया में बि हाणे लॻंदो हूंदो त बाबा ही पाण हथ सां कराईंदो आहे. ज़ाहिर असीं त इहो ई मौक़िफ़ पाकिस्तान जो त ऑफिशियली अनऑफिशियली इहो ई हुजे थो. हाणे असां वटि जेको थिए पियो उहो असीं ख़्वारिश ते हणूं था, पोइ फितनतुल हिंदुस्तान हिन ते हणूं था, जेको बि असीं नालो ॾियूं था बेसिकली वाया अफ़गानिस्तान असां वटि थिए थो. हाणे ॿिनि ॾींहंनि में 2 इवेंट्स यानी वाना जे कैडेट कॉलेज ते थियणु ऐं अॼु इस्लामाबाद में थियणु ज़ाहिर हाणे हुनजी बॉडी पार्ट्स मिलिया आहिनि. जेको अॼु सुसाइड बॉम्बर हो इस्लामाबाद में ज़ाहिर ही किथां न किथां शनाख़्त थी वेंदी. जेके हुतां टेररिस्ट मारिया आहिनि कैडेट कॉलेज में वाना में कैडेट स्कूल में उहे हू चवनि था अफ़गान आहिनि. अॼु मोहसिन नक़वी चयो पियो थो अफ़गान्स आहिनि. ही बि अगरि अफ़गान साबित थींदो जेको घणे भाङे थी वेंदो त ज़ाहिर पोइ पाकिस्तान वटि वरी अंदरि अफ़गानिस्तान जे ठिकाणनि ते स्ट्राइक करण खां सवाइ ऑप्शन न बचंदो. बट हिन में अफ़गानिस्तान ताईं त मामिलो हिकिड़ो ॿियो आहे. पर हिन में जेका डपु हुजे थो त जेको ईस्टर्न बॉर्डर आहे असांजो इन इंडिया सां मामलात उहो किथे वरी हिकिड़े एस्केलेट न करे वञनि. सो लेट्स होप के सैनिटी विल प्रिवेल. असीं त उन्हनि माण्हुनि मां आहियूं जेके इहो जंग थिए ऐं पोइ हीअं तबाह करे छॾियूं. पाण त ईअं कोन, पाण त सम्झूं था त अमन ई आख़िर में सॼी दुनिया लाइ हिकिड़ो सोल्यूशन आहे.
दुआ करे सघूं था। अच्छा जीअं तव्हां ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे हिकिड़ो इशारा जॾहिं अफ़गानिस्तान सां मिलनि था त ख़्वाजा आसिफ़ साहब चवनि था त भई अहिड़े माहौल में त हाणे तव्हां उमेदु न लॻायो त अफ़गानिस्तान सां असांजो कुझु थींदो, पर एट द सेम टाइम प्राइम मिनिस्टर साहब बि प्राइम मिनिस्टर साहब चवनि था त भई असांखे मतिलबु उमेदु आहे त अफ़गान तालिबान जेका गवर्नमेंट आहे उहा असां सां माना ॻाल्हाए त असां तयारु आहियूं। होॾां हू उमेदु लॻाइनि था, हेॾां उमेदु नथा लॻाइनि। कल्ह टर्की बि जेको आहे उहो चवनि पिया त इन्वॉल्व थियो आहे। ख़्वाजा आसिफ़ चवनि पिया त भई टर्की दुबारा असांखे चवे थो पए त माना हिन सां ॻाल्हायो अफ़गान तालिबान सां, त थी सघे थो असां पंहिंजे दोस्त जी ॻाल्हि ॿुधी करे इहो कमु दुबारा शुरू कयूं, ॿीहर शुरू कयूं ॻाल्हाइण जो। पर हे की छा मिक्सड आहिनि न सभु शयूं, त माना छा सोल्यूशन निकिरणो आहे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में? ईरान बि ऑफर कई सानसी जी, शायदि तइयब अर्दगान अचे बि पियो पाकिस्तान, टर्की बि कोशिशि करे पियो, लेकिन आउं पहिरीं ॾींहं खां मूंखे हिन मां इन करे ॻाल्हियुनि मां का घणी उमेद न आहे यासिर, ऐं जो लॉजिक आहे मंतक इहा आहे त अवल त हू जेके TTP वारा आहिनि, उहे जेके बि दहशतगर्द आहिनि, उहे हिननि अफ़गान तालिबान जे काबुल हुकूमत जे चए में केतिरो आहिनि, ऐं काबुल जेको हुकूमत आहे अगरि ताक़त इस्तेमालु कंदी त हुननि जे अंदरि जेको आहे हिकिड़ी ख़ाना जंगी जी सूरत पैदा थियण जो ख़दशो आहे। ख़ुदि अफ़गान तालिबान जेके आहिनि हुननि जी रट न आहे सॼे अफ़गानिस्तान जे अंदरि, हुन काबुल हुकूमत जी कंधार ऐं वॾनि शहरनि हिकु ॿिनि खां त ठीकु आहे, बाक़ी सॼे अफ़गानिस्तान ते हुननि जी रट न आहे, त हू छा करे वठंदा। पर असां इहो घटि में घटि हुननि खां चाहियूं था त तव्हां इंडियन इन्फ्लुएंस त हिते न इस्तेमालु थियण ॾियो न, ऐं असां सां गॾु, छाकाणि त असां तव्हांजे लाइ अफ़गाननि लाइ हिते पंहिंजा दर खोले रखियासीं, असांजे अरबे अरबे खरबे डॉलर्स जो नुक़सानु कयोसीं, त तव्हां मोट में हाणे असांखे इहा मोट पिया ॾियो त तव्हां असांजे रिवायती मुख़ालिफ़ इंडिया सां मिली करे उन्हनि खे हिते सहूलियतकारी कयो पिया, त घटि में घटि सहूलियतकारी अफ़गान हुकूमत बंदि करे, पर काबुल हुकूमत कंदी कोन। हिन जो जेको अल्टीमेट जेको रिज़ल्ट मूंखे थींदे नज़र अचे थो त ख़ुदि अफ़गान गवर्नमेंट जेका आहे उहा रिजीम चेंज ई थींदी। हाणे रिजीम चेंज हिकिड़ी स्मूथ थिए थी या वरी ख़ाना जंगी जी सूरत हाल थी वेंदी। अगरि ख़ाना जंगी जी सूरत हाल थी वेंदी पोइ वरी संगू पास न, त पोइ पाकिस्तान वटि पंहिंजा लिवरेज वधीक आहे। पाकिस्तान छाकाणि एतिरो अरसो अफ़गानिस्तान सां डील कयो आहे, त आउं सम्झां थो त पाकिस्तान हुते हुन ख़ाना जंगी में बि पाकिस्तान जी लॉबी या पाकिस्तान जो जेको असर नफूज़ हूंदो उहो इंडिया खां वधीक हूंदो। कॉलर असां फ़कीर खान मोहन निज़ामाणी जोलमा जी। निज़ामाणी साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम साईं, मुंहिंजा हिकिड़ा ॿ सुवाल आहिनि। हिकु त जेको आहे सो 27वीं तरमीम जे बारे में आहे, त अॼु निसार खोड़े साहब जेको आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस लाड करे निकिरे इहो चयो आहे त इन 27वीं जेका तरमीम आहे इन मां भउ करणु न खपे, जेके असांखे भउ हुया या ख़ौफ़ हुया त सूबा बि इल्म ठहंदा, ऐं ॿियो जेको आहे सो 18वीं तरमीम खे रोल बैक कयो वेंदो, तो इहो जेको आहे सो इहे ॿई शक्तियूं हितां होॾे कोन आहिनि। पर कल्ह जेको आहे असेंबली में हालत थी आहे जंहिंमें 39 हिन में रखिया विया आहिनि, मतिलबु नुक़्ता जंहिंखे खणी सिंधीअ में सवली सिंधी में चऊं उन ते हिननि जो बहस थींदो। हाणे अॻिते हली कहिड़ियूं ॻाल्हियूं साबित थींदियूं इहा ख़बर न आहे, अञा त ढकियूं पियूं आहिनि। त इहो सही हक़ीक़त आहे जेको निसार खोड़े साहब जेका ॻाल्हि कई आहे, असांखे हाणे भउ न करणु खपे, त पंहिंजी तरमीम भले इन में को अहिड़ो ड्रिप ड्रा कोन्हे। ॿियो साईं, असांजे कल्ह जेको सो वाना में दहशतगर्दी थी, अॼु वरी असांजे इस्लामाबाद में थी। हाणे असांजी जेका सिक्योरिटी लिप्स आहिनि इहे साईं केतिरा, हाणे ॾिसो अहम जॻह आहे वाना कैडेट कॉलेज, उन में बि एतिरी असां वटि पुख़्तगी कान हुई जो दुश्मन एॾी गाॾी भरे अची जेको आहे सो गेट सां टकराए ईअं पोइ घिरी वियो आहे, अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में ऑपरेशन हले पियो। जेका मूं हींअर ते ख़बर ॿुधी आहे वधीक अला बहितर पई यार, पर इन जे बारे में तरह पाए थोरो ठीकु साईं। निज़ामाणी साहब, हिन में NFC वारो शिक न आहे, ऐं सिंध सां स्पेसिफिक यानी सिंध सां को मामिलो न आहे त सिंध लाइ हुजे हिन 27वीं तरमीम में, पर सिंध लाइ बि आहे। जॾहिं सुप्रीम कोर्ट जी मुतवाज़ी हिकिड़ी ॿी सुप्रीम कोर्ट ठही वेंदी त सिंध बि त इन ई सुप्रीम कोर्ट में आसरो रखंदी। अगरि जुडिशरी कमज़ोर थींदी त लामुहाल आहे सिंध पाकिस्तान में आहे न, त पाकिस्तान जी जुडिशरी अगरि कमज़ोर थिए पई आहे त ज़ाहिर आहे सिंध जी बि सिंध खे बि नुक़सानु थिए पियो हुनजो। सो इहो चवणु त सिंध जा माण्हुनि त बसि तसली रखनि
ऐं हू तव्हांखे इहे अञा शुरू में ई चयो त पीपल्स पार्टी इहो ई चवंदी साईं असां बसि NFC बचाए वरितो, सिंध जे मुफ़ादात ते को बि सौदेबाज़ी न कईसीं ऐं पोइ हू बचाए वरितोसीं। बाक़ी ठीकु आहे, हीअ त असांखे करिणो हो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आइनी अदालत ऐं पोइ असांखे 243 जे आर्टिकल आहे ऐं ॿियूं शयूं आहिनि, जजिस जी ट्रांसफर आहे, उहो त ठीकु आहे, पर ठीकु ई आहे। यानी सिंध जे माण्हुनि खे चवणु त तव्हां पंहिंजी दाल रोटी में बसि मसरूफ़ रहो न, तव्हांजो छा वञे हिन ॻाल्हियुनि सां, इहे असीं ॾिसूं पिया। यस यानी तव्हां हिन जेका मेन स्ट्रीम पॉलिटिक्स आहे, जमहूरियत आहे या इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी आहे या सिविलियन सुप्रीमेसी आहे, तव्हां छॾियो न हिन ॻाल्हि खे, तव्हां बसि हिते रहो। तव्हांखे पाणी ॾिसो, तव्हां पंहिंजे ख़फ़ा ॾिसो, तव्हां वटि सिहत जा मसइला आहिनि, तव्हां वटि खाइण पीअण जा मसइला आहिनि, तव्हांखे कणिक या कमनि जो रेट नथो मिले या तव्हांखे जेको आहे पाणी नथो मिले, तव्हां इन्हनि ते फोकस रखो ऐं इहे अलाए कॾहिं हल थींदा या जेतिरो जेतिरो करे सघूं था ओतिरा कयूं पिया। बाक़ी तव्हां हिन ॻाल्हि में ख़ुशि रहो, तव्हां छॾियो हिन ॻाल्हियुनि खे, तव्हां इहो न सोच सिंध खे कहिड़ो नुक़सानु थींदो, हे के कमाल थी वियो। इहा कहिड़ो आर्ग्यूमेंट आहे? सुभाणे मुल्क में जमहूरियत तॾहिं वेड़जी वेंदा, यस त सिंध खे कहिड़ो नुक़सानु थी वियो? नुक़सान थियो माना छा सिंध जा माण्हू यानी सम्झाए पियो वञे पंहिंजी कम सां कम रखो। यस इहो असांखे ॿियनि दौरनि में बि सेखारियो वियो आहे, हाणे ही बि सेखारियूं पिया। माने सां तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां अगरि हिन खे ईअं सम्झो त टेक्निकली ठीकु आहे त NFC जी ॻाल्हि हुननि विझी ऐं मूं तव्हांखे पहिरीं चयो ही खणी वठंदा, यस इहो त रखी इन करे वई ही जो ही वापसि वठणी आहे। लेकिन हाणे ॾिसो 28 में छा थो अचे, ऐं पोइ सिंध जे मुफ़ादनि ते सौदेबाज़ी न थींदी। बाक़ी अगरि जेको ॿियो हूंदो हो थींदो वेंदे त पोइ आख़िर में सभु कुझु थींदो। अच्छा बाक़ी साईं चयो त ऑपरेशन सां जेके वाना जो हले थो पियो, ऐं साईं चयो त टेररिस्ट जे अटैक जेके थियनि था पिया। ॾिसो हाणे तव्हां चयो था सिक्योरिटी न हुई कैडेट कॉलेज में या कैडेट्स, आउं हमेशह चवंदो आहियां त जॾहिं दहशतगर्द जेको सुसाइड बॉम्बर आहे उहो त मरण लाइ अचे पियो, यस हाणे उन लाइ सिक्योरिटी करणु को सवलो कमु न आहे हेॾे वॾे मुल्क में। सची ॻाल्हि आहे जेका हुजे, हाणे हिकिड़ो माण्हू इस्लामाबाद में अची फाटी पियो, दिल्ली में हिकिड़ो माण्हू लाल किला जे साम्हूं फाटी पियो या पंहिंजो बम फाड़े छॾियईं, जेको बि कई ॾुखियो आहे। यानी की तव्हांखे पहिरीं खां अॻुवाट अगरि तव्हां वटि इंटेलिजेंस आहे त तव्हां हुनखे रोके सघो था। यस उहो हिकिड़ो दफ़ो बम ॿधी निकिरी पियो, उन पोइ न पोइ चलो नुक़सान कंदो पोइ वॾो नुक़सानु करे या थोरो नुक़सानु करे, हा उहो कंदो ई कंदो। यस उहो पोइ सिक्योरिटी ॾिसो न, बंदूक वारा बीठा हूंदा आहिनि त हू त बंदूक वारा ॾिसी आम ॾोहारी या दहशतगर्द त भॼंदो आहे न, हीअ त अचनि ई मरण लाइ पिया। कारण असांजे इरफान अली सालेपत मां। जी इरफान साहब छा कमु चाहींदा? अस्सलाम वालेकुम, मुंहिंजी तरफ़ खां अली भाई खे बि सलाम। मुंहिंजो इहो सवाल आहे त ॾिठो इहे तरमीम पेश थी वई आहे फतावी कदीम, त तव्हां ॿुधायो त अहिड़ो कोई मुल्क तव्हांजी नज़र में आहे त जिथे सदर खे छूट ॾिनी वञे? जेकॾहिं ईअं असां कंहिं खे ज़ाहिरिया छूट ॾींदासीं त असांजे मुल्क जो छा हाल थींदो? ऐं अञा चवनि था त 28 तरमीम लाइ तयारु थी वियो, आवाम खे अञा केतिरो ई ज़लील कंदा। ठीकु साईं। साईं मूंखे ख़बर न आहे कंहिं मुल्क में इहे अहिड़ी असां वटि कल्ह सिर्फ़ु सदर साहिब खे न फील्ड मार्शल्स खे बि ॾिनी वई आहे न ताहयात हिकिड़ी इम्यूनिटी आहे त उनखे इस्तशना आहे। मूंखे ख़बर न आहे साईं ॿियनि मुल्कनि में किथे हुजे त मूंखे ख़बर न आहे। मुंहिंजो न आहे ख़्यालु, ॾियनि पाण खे को अफ्रीकी बफ़रीकी मुल्कनि में पाण खे ॾेई वेठा हुजनि त ॿी ॻाल्हि। छाकाणि फ्रांस जे सदर खे बि हींअर जेल मोकिली वियो, सरकोज़ी था सरकोज़ी, निकोलाई सरकोज़ी। सो पर आओ वो कल भी इहा गुज़ारिश कई ही थेबो साहब हुआ। हा इन ते थोरो इशू आहे त नून लीग खां कल्ह प्रोग्राम ते 2-3 नून लीग जा माण्हू वेही करे उहे चवनि पिया त भई हीअ जेको आहे पीपल्स पार्टी जेको आहे उहो इन कंपेरिज़न टू इम्यूनिटी गिवन टू फील्ड मार्शल साहब, गोरी वाच सुप्रीम कमांडर एट द एंड ऑफ द डे प्रेसिडेंट हूंदा आहिनि, त जॾहिं एम्प्लॉई खे आहे त पोइ ज़ाहिर सुप्रीम कोर्ट, त पोइ इन ते कुझु माण्हू पोइ कल्ह कमर ज़मा कायरा चवणु लॻा त न पीपल्स पार्टी जेका तजवीज़ ॾिनी हुई या CEC में डिस्कस थी आहे उते इहा तजवीज़ मौजूदु ई न हुई। हे पोइ अलाए कान आई आहे प्रेसिडेंट साहब जी। ॾिसो अगरि तजवीज़ मौजूदु न हुई त पीपल्स पार्टी वोट छो करे? एग्जैक्टली इहे ई सवाल कयूं, तव्हां वोट छो कयो? त चई पोइ उहो त पार्लियामानी पार्टी जो फ़ैसिलो आहे न, त वोट करिणो आहे न करिणो। अच्छा कमाल में हाणे ॾिसो अहिड़ा चर्चा कनि था जो खिल में पाण सभु ॿुॾी वञूं था, बिकॉज़ कोई हाई मॉरल ग्राउंड न आहिनि। इस्तशना छा थींदो आहे? छा थींदो आहे?
माण्हू खे इहो ॾिसणु खपे, बल्कि जेके ऑफिसर्स होल्ड कंदा आहिनि उन्हनि खे त वधीक केयरफुल हुजणु खपे। यस यस इस्तशना छा थियनि, लेकिन हू कल्ह बि तव्हांखे चयो, ॾिसो हिन मुल्क में केस ठहंदा आहिनि, सम्झो बाबा साण त अलाए छा थी वेंदो, वरी मौक़ो ईंदो केस वेस अलाए किथे हलिया वेंदा आहिनि। जी हाँ ईअं ई ही इस्तशना ऐं ही नो इस्तशना, अगरि वक़्तु मटियो त ही आइनी वाइनी सभु किसा हिते रहिजी वेंदा। जी हाँ पोइ इहे ई अदालतूं जेके ही ठाहे वञनि पिया, इहे ई तशरीह कंदियूं त न न न न हाँ ये थी ना सके इहे थी न सघे। काले निज़ाम जावेद समो नगर पाकर मां जी समो साहब छा चवणु चाहींदा? सही हिन जेको आहे 17वीं तरमीम जेको आहे पास थिए पई, ऐं आउं इहो ॼाणणु चाहियां थो कि 17वीं तरमीम जेका पास थिए पई इन में जेके मैजिस्ट्रेट इख्तियार आहिनि उहे अॻे वांगुरु जेको आहे एतिरी या DC खे मिलंदा या जेको मौजूदा वक़्त में जीअं हींअर आहिनि ईअं रहंदा, क्या हुजनि। ठीक सही न साईं, ही जेको बिल पास थियो आहे सेनेट मां या क़ौमी असेंबली में थियणु वञे पियो, इन में एग्जीक्यूटिव मजिस्ट्रेट्स वारी ॻाल्हि खई वई आहे वापसि। इहो 28 में रखो ये शयूं हा हा इहे सभु शयूं कराईंदा ऐं पोइ मुल्क क़ौम खे मुबारकूं बि ॾिबियूं त ॾिसो ही केतिरो कमु शानदार थी वियो। अच्छा ॿी हिकिड़ी बहस हले थी वई जेको वरी इंट्रस्टिंग बहस आहे, पाण कल्ह बि डिस्कस कयो, तव्हां उथारियो इहो सवाल, ख्वाजा असर साहब खे सवाल थियो, घणनि माण्हुनि खां सवाल थियो त भई what is the point of Article 6 right now if somebody abrogates the constitution, say for instance president or the field marshal or anybody, त पोइ छा आहे Article 6 त पोइ null and void तो थी वञे because immunity is पोइ ख्वाजा असर साहब मञनि था पिया, चवनि था वैसे भी कौन सा अमल दरामद होगा। बसि ठीकु है न, ॾिसो त ख्वाजा आसिफ़ साहब बसि पोइ ठीकु पियो चए, जेसि ताईं ताक़त आहे त आउं तेसि ताईं कुझु न थींदो। आउं बि इहा ॻाल्हि चवां पियो, तव्हांखे ही आइनी तहफ़ुज़ वठण जी ज़रूरत कहिड़ी आहे? जेसि ताईं ताक़त में आहियो, सभु पाण में मिलियल जुलियल वेठाल आहियो, तेसि ताईं कुझु कोन थींदो। ऐं ताक़त आहे त कुझु कोन थींदो, ऐं ताक़त न हूंदी त भले केतिरा बि ही शिकूं ठाहे वठो, सभु रिवर्स थी सघंदी, सभु रिवर्स थी वेंदियूं। सभु रिवर्स जी हाँ। कॉलर तारिक अली सियाल हैदराबाद मां, जी सियाल साहब छा चवणु चाहींदा? त मुंहिंजो काज़ी साहब खां इहो सुवालु आहे त पाकिस्तान जेका पार्लियामेंट आहे हिननि सदाईं अवाम दुश्मन तरमीम कयूं आहे, त क्या उहा अवाम जी हिमायत मूंखां तरमीम कंदी आहे, सदाईं आमरनि खे तहफ़ुज़ फराहम कंदी रहंदी। महिरबानी। ठीकु आहे साईं। सी पार्लियामेंट में बि अॼुकल्ह घणो ॿुधायो पियो वञे त अदलिया केतिरा ज़ुल्म कया। अगरि पाण तारीख़ खणो त चाहे पार्लियामेंट हुजे चाहे अदलिया हुजे माज़ी जी, मुख़्तलिफ़ इदारा ॿिया हुजनि, आमरियतूं हुजनि, असांजी इस्टाब्लिशमेंट हुजे, माज़ी जी ॻाल्हि थो कयां, हींअर वारे त पाण किथे बि नथा ॻाल्हाए सघूं, न पार्लियामेंट ते न जुडिशरी ते न। सो हिननि मुल्क सां अगरि कलोर कया आहिनि त कहिड़े घटि कया आहिनि? एग्ज़ैक्टली जुडिशरी घटि कया। पोइ हाणे हींअर पार्लियामेंट जो वारो आहे त छा पलान पिया वठनि छा? पर पलान त जज हुआ हलिया विया, भुटे खे फाई ॾिनी, ॿिया कया, हे कया, हो कया, हू त हलिया विया न। अच्छा पार्लियामेंट छा न कयो हिन मुल्क में? यस कहिड़ा ही जेको कुझु थिए थो, न इस्टाब्लिशमेंट जो रोल बि कंहिंखां लिकल कोन्हे। सो आई मीन टू से कि साईं सियाल साहब कि जंहिंजो वस लॻो आहे कंहिं बि घटायो कोन्हे। शुरू में जॾहिं मिलिट्री ब्यूरोक्रेसी एतिरी मज़बूत न हुई त सिविलियन ब्यूरोक्रेसी हुई, जेके उतां इंडिया मां आया, ग़ुलाम मोहम्मद वारा, ही सभु हिननि मुल्क सां जुठूं न कई। ही जेको 71 में मुल्क टुटो, ही छा हिकिड़े ॾींहं जे करे टुटी वियो छा? ही लॻी थो 48, 48, 49 खां पोइ जेके ज़्यादतियूं मुस्तक़ल, पोइ उन्हनि जी लैंग्वेज खे एक्सेप्ट न करण, ही सभु त हिकिड़ी लाॻीती या सोच हुई जंहिं मुल्क खे टोड़ियो न। ही मुल्क जेको अॼु जंहिं अची नहज ते बीठो आहे, छा हिकिड़े ॾींहं जा कम आहिनि छा, या हिकिड़े के माण्हू जा कम आहिनि छा? लेकिन ॻाल्हि इहा आहे त बहरहाल उमेद इहा पैदा थी ही असांजे मुल्क में त असांजी जुडिशरी, असांजी सिविल सोसाइटी, असांजी मीडिया, असांजी ही सभु वाइब्रेंट थियनि पिया, मुतहरिक थियनि पिया। हाणे एतिरी तकड़ न थींदी हिन मुल्क सां, उन्हनि 3-4-5 सालनि में कमु चमन करे छॾियो आहे। हाणे सभु जेके मुतहरिक या वाइब्रेंट हुआ, किथे बि पाण खे उहो तहरुक नज़र नथो अचे। इवन कल जस्टिस मंसूर अली शाह सुप्रीम कोर्ट जा जज आहिनि, सुप्रीम कोर्ट जेके सीनियर आहिनि, सीनियर मोस्ट आहिनि मुंहिंजे ख़्याल में, सिंध मोस्टन चीफ जस्टिस थियणा हुया, पोइ ठीकु आहे, 6वीं आइनी तरीम जे करे कोन थिया, त हुन सूधो
जस्टिस अतर मिनला सुधो जेके सीनियर प्यूनी जज आहिनि हिन जा सुप्रीम कोर्ट जा रिटायर्ड जज आहिनि वकील आहिनि सीनियर वकील आहिनि सुप्रीम कोर्ट जे हाणोके चीफ जस्टिस साहब आफरीदी साहब खे ख़त लिखिया आहिनि त भई तव्हां हिकिड़ो छॾायो फुल कोर्ट घुरायो ही तव्हां सिर्फ़ु चीफ जस्टिस न आहियो तव्हां जुडिशरी जा कस्टोडियन आहियो मुहाफ़िज़ आहियो तव्हां हिकिड़ो इजलास घुरायो सभु जज साहिबान वेहनि ऐं ॾिसनि त ही एग्ज़ीक्यूटिव जेको आहे ही जेको हावी कई पई वञे सुप्रीम जुडिशरी जे मथां हिन जो कुझु सदबाब कजे हिन महिल ताईं त आफरीदी साहब कोन घुरायो आहे अॼु मीटिंग कयूं हिकिड़ी ई कोर्स जे हवाले सां मीटिंग कई अथऊं त ई कोर्स ठहणु खपनि मुल्क में त बस ज़रूरी आहे हा ठीकु आहे न बसि ठीकु थी वियो न त आउं चाहियां पियो त ज़ीरो रेज़िस्टेंस ॻाल्हि मुल्कनि में माशरनि में थींदियूं आहिनि ॿिनि क़िस्म जा माशरा हूंदा आहिनि हिकिड़ो हूंदो आहे जंहिंमें बादशाहत हूंदी आहे जंहिंमें की डिघे मुदे लाइ आमरियत हुजे थी बसि पोइ जेको थिए सो घटि आहे माण्हुनि जे नसीब जो हिसो आहे जेको थिए सो घटि आहे हिकिड़ा मुल्क हुजनि था या हिकिड़ा माशरा 100 सालनि में पाण ॾिठा जेके कॉन्स्टेंट हिकिड़ी रेज़िस्टेंस ईंदी आहे हुन मां हिकिड़ी किथे थोरी किथे वधीक हिकिड़ी मज़ाहिमत हूंदी आहे जेको आहिस्ते 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 पोइ हिकिड़ो हू माशरा तब्दील थींदा आहिनि असां वटि ही गुज़िरियल 15 सालनि में हिकिड़ी ईअं हिकिड़ी उमेद जी किरण जागी हुई त शायदि कुझु शयूं कुझु इदारा जीअं मुशरफ जे ख़िलाफ़ु जुडिशरी ऐं हिननि जी हिकिड़ी वकीलनि ऐं सिविल सोसाइटी कंपेन हलाई या मुख़्तलिफ़ अहिड़ी शयूं थियूं त सम्झो वियो त यार कुझु तहरुक अचे पियो समाज में अॼु ख़ैरु लॻो पियो हा पोइ सफ़ा वरी पोइ बाक़ाइदा केर थी अकबर बुगड़ी डिगड़ी मां जी बुगड़ी साहब छा चवणु चाहींदा साईं मुंहिंजो सुवाल इहो आहे त असां जेके ॾिसूं पिया अॼुकल्ह बि त मिसाल तौर छिप टिम में माण्हू फस्ट ख़ासि करे असां वटि कमु हले थो एतिरो इहो जो असां वटि जेकॾहिं माण्हू जा जेकॾहिं आइनी रस्ता जेके हिकिड़ा इख़लाक़ी रस्ता जेकॾहिं माण्हू जा बंदि बि वेंदा त पोइ उते शरीफ़ माण्हू या जेको सियासी समाजी माण्हू जेको सोचे थो जेको पोस्ट पसंदि आहे जेको सेक्युलर आहे उहो भला हिन पोज़ीशन में छा करे उनजे लाइ कहिड़ो गस्त अचे थो जदोजहद करण जो या इर्द ते सोचे थी सम्झी न सघिया साईं साईं त छा करनि माण्हू जेके उहे पढ़िया लिखिया या समाज वारा माण्हू जेके हिन वक़्तु हिन दौर में छा कनि माना कहिड़ो दॻु वठनि छा कनि माना रुड़ ते शिकायत हा न से हाणे गुलड़ी साहिबु इहो ॾिसो इहो कमु आऊं त लेकिन आऊं गुलड़ी साहिब जी ॻाल्हि मां हिकिड़ी लफ़्ज़ मूंखे साईं जा सम्झ न पिया आया पर आऊं हिकिड़ी मायूसी महसूसु करे सघां पियो सिंध में सॼे मुल्क में ई हूंदी पर पाण खे वधीक पल्स अचे थी सिंध जी अजीब मायूसी आहे हिकिड़ो अहसासु आहे त यार कुझु कोन मटिबो जी अञा ख़राबु थींदो जी अच्छा केतिरा माण्हू मुल्क छॾे वञी सघनि था आंगुरियुनि ते गिणण जेतिरा बि नथा छॾे सघनि करोड़ माण्हू रहनि था त केतिरा माण्हू छॾे वेंदा त इहो ऑप्शन तमामु थोरनि माण्हुनि खे ऑप्शन हुजे थो ऐं उहो अॻु में ई को बंदोबस्तु करे चुका हूंदा या थोरा ॿिया पिया हूंदा वधि में पाराड़ी जा माण्हू शहर में अची वेंदा नंढे शहर जा माण्हू वॾे शहर माण्हुनि खे सम्झ न पियो अचे जीअं बुगड़ी साहब ॻाल्हि की सिर्फ़ु बुगड़ी साहब पढ़ियल लिखियल माण्हू जो मसइलो या सान्यावन जो मसइलो न आहे ओवरऑल मायूसी आहे ऐं हिकिड़ी एक्सेप्टेंस आहे हिकिड़ी मनता मिली वई आहे त यार ईअं हलणो आहे कुझु न मटिबो करप्शन बि ओतिरी उरूज ते रहंदी ॾाढोसी बि उअं ई हलंदी मेरिट न मिलंदो जेके ज़्यादतियूं आहिनि उहे थींदियूं रहंदियूं बसि माण्हू पंहिंजी बाहि कढनि था फ़िलहाल हिकिड़ो थोरो रोडनि ते हिकिड़ो एहतिजाज करे हलिया वञनि था वरी किथे एहतिजाज करे हलिया वञनि था ओवरऑल माण्हुनि में अजीब नरसाई आहे हिकिड़ी होपलेसनेस क्रिएट मूंखे सिंध माण्हुनि में एतिरी होपलेसनेस माण्हू चओ पहिरीं माण्हू इहो विढ़ंदा त ही दग सही आहे ही लेफ्ट इनकलाब आणिजे न सही हीअं करे जमहूरियत आणिजे पोइ फलाण करे इहे हूंदा हाणे माण्हू चवंदो सभु कुझु शयूं जेके आहिनि उहे एॾी पलूट थी वयूं आहिनि एतिरा ही सॼा मामला गदिला थी विया आहे जो हाणे माण्हुनि में उमेद जेका टको पैसो हुई हाणे बसि माण्हू चवनि था रुगो हीउ जेको मिले पियो मिसाल हाणे हीउ वज़ीफ़ो अची वेंदो हीउ हिन जी चापलूसी कबी त शायदि हिकु नौकिरी वठी ॾेई छॾे सरबी पोस्ट हाणे इहो केतिरा माण्हुनि जो मसइलो आहे
आम माण्हुनि सां जेके चिठियूं आहिनि, कॾहिं हॉस्पिटल्स वञी ॾिसो, कॾहिं कोर्ट कचहरियुनि में वञी ॾिसो, कॾहिं तव्हां हॉस्पिटल्स वञी ॾिसो, पुलिस स्टेशन पुलिस स्टेशन वञी ॾिसो, तव्हां रेवेन्यू डिपार्टमेंट में वञी ॾिसो, जेके माण्हू भोॻीनि पिया, बट हाणे दे हैव एक्सेप्टेड इट, बाबा इहे ई थींदो, कुझु कोन। सो मूंखे छा, आउं तव्हांखे कहिड़ी सलाह ॾियां त माण्हू छा कनि कहिड़ो, लेकिन बहरहाल मायूस थियणु त न खपे, लेकिन मूं वटि आउं पाण काफ़ी हिन सॼी सूरतहाल में निज़ाम लॻी था वञनि, त इनसाइड था कयो। माजिद अली सोतो मोहरमा जी सैतो साहब छा चवणु चाहींदा? साईं मोदी साहब जेकी फतावी जेकी तरमीम आई आहे उन में सदर खे जुडिशरी खां आज़ादु कयो वियो आहे। त मौजूदा सदर जेको आहे इहो चंद सालनि जे लाइ जेको वक़्तु चंद सालनि में गुज़री वेंदो, ऐं जेकॾहिं हिकिड़ो मुख़ालिफ़ पोइ हींअर वक़्त में को सदर अचे थो सियासी लिहाज़ सां, ऐं मौजूदा सियासी जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि जे लाइ नुक़सानकार साबित थिए थो, त उन सूरत में मौजूदा सूरत जेके सियासी जेके आहिनि पार्टीज़ उन्हनि जे लाइ घणो ऑप्शन रहंदो। ठीक सही। ये भी कॉल जफर नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलामुअलैकुम बेटे, आपके मौसम मलिक अली साहब सलामत रहें, खुश रहें। वालेकुम सलाम। सर माशाल्लाह सर, वो अक्सर तारीख में आती है सामने, पुरानी हज़ारों साल पहले, सैकड़ों साल। जब किसी के ज़रूरत होती है वो बेचारा वो एक थी सर, सरदार ने जन्नत बनाई थी, बड़ी मेहनत से बनाई थी, बड़ी मेहनत की थी, और जब वो जन्नत के दरवाजे पे पहुंचा तो मलकल मौत आ गया और उसे कहा कि बस अब तू ये दरवाजे में अंदर नहीं राके लो सकता। तो सरदार हर दौर में रहे हैं। हमारे यहाँ भी एक नाम तो लोग कहते हैं कि जी वो मरने के बाद जो हकाइक तो नहीं छुपते बहरहाल। अबू जहल और अबू लहब को कहा जाता है जो गलत थे, वो जितने भी गलत लोग गुजरे, खैर अगले एक साथ से बड़े दानिश्वर थे, पहले मास्टर थे, फिर वो सेनेटर बने, उनकी बनाई हुई सारी लंदन प्लान था, उन्हीं का कल जनाजा, कल उनको मौत आ गई, बेचारे मर गए 10 दिन हॉस्पिटलाइज रहने के बाद। एंड ऊपर जब ये प्लान किया था उन्होंने, ये हमारी ये बजट चेंज होगा और ये 27 में तकदीम होगी, तो खाली बेचारा चला गया। हमेशा का दस्तूर है कि जब कोई सेनेटर कोई एमएनए मरता है तो कोई असेंबली फौरन बंद हो जाती है, लेकिन जितने हाथ पैर फूले हुए थे 27 में तरकीम की टक्कर और जल्दबाजी में कि उनकी मौत को भी छुपाया गया। तो ये भी सबक है हर लोगों के लिए। बहरहाल जो लोगों के काम आते हैं वो परेशानियों की तरह, चाहे वो डाकू हो, सुल्ताना की तरह चाहे वो डाकू हो, लोग उनकी कब्रों पे चादरें चढ़ाते हैं, हजरत के चढ़ा, लोगों के काम आओ बस, ये न कोई समझाए, सिर्फ अपनी कष्ट ना लेना। भूलेंगे नहीं कौन तब। मुझे खुशी हो रही है आज हमारा हर काला इसी मौजू पे बात कर रहा है। ठीक। जज़ाकल्लाह, थैंक यू सर, ओशिंदा जी को। अच्छा। 27वीं तरमीम जी जुडिशरी खां आज़ाद साईं साईं थेबो साहब हुआ न, हा थेबो साहब जो चवण जो सैतो साहब। सैतो साहब अच्छा, सैतो साहब जे चवण जो मक़सदु इहो हो त अगरि सुभाणे वक़्तु फेरो खाधो, को ॿियो सदर अची वियो, को स्टाब्लिशमेंट में कुझु ॿिया माण्हू अची विया, ॿिया सियासी पार्टी हुकूमत में अची वियूं, त पोइ ही हुन महिल हिननि वटि छा रस्तो हूंदो साईं? हुन महिल सवाइ जेको आहे पछता जे ॿियो को रस्तो न हूंदो। न हूंदो, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। पोइ वॾा चवंदा हुन वक़्तु असांजो प्रेशर हो, हीअं हो, जीअं पहिरियां ॻाल्हियूं कंदा आया आहिनि, इहो साॻियो हिकिड़ो सो आउं छा ॿुधायां तव्हांखे साईं की हुन महिल छा, छाकाणि त उहो त जेको माण्हू इक़्तिदार में हूंदो आहे उहो ॿियो पासो सोचण बि न चाहींदो आहे। Yes. त कॾहिं इहो वक़्तु फिरी मूं ते बि ईंदो, यस उहो बसि सोचण ई न चाहींदो आहे। साईं इन में कहिड़ी हींअर तव्हां सोचो पिया, हू थोरी सोचींदा। नकी साहब उनके तो इंतकाल हो गया, उन पे मैं क्या मतलब गुफ्तगू करूं, लेकिन यहाँ ये नुक्ता कल ही बहुत बहस ज़ेर बहस था कि उनका इंतकाल किस वक्त हुआ है, क्योंकि इंतकाल के फ़ौरन बाद तो सेनेट का असूली तौर पे सेनेट का ये एक रवायत रही है हमेशा की कि सेनेट का इजलास मुलतवी हो जाना था, लेकिन नहीं हुआ। ये खबर बाद में आई। अब मुझे नहीं पता मरहूम किस वक्त आखिरी सांस उन्होंने ली, मैं तो नहीं बता सकता, लेकिन बहरहाल ये बताया गया कि इनका इंतकाल बाद में हुआ। तो टेक्निकली इजलास मुलतवी नहीं हो रहा था कि वो वेंटिलेटर पे ही थे अगर,
باقی سر دیکھیں بہت بڑے بڑے لوگ جیسے آپ نے بھی تو خیر ہم اپنی یہ سیاسی دنیا کی بات کر لیتے ہیں، بڑے بڑے آمر، بڑے بڑے سیاستدان، بڑے پتہ نہیں کیا کیا منصوبہ بندی کرتے ہیں، پل کی خبر نہیں ہوتی ہے، اور ہم کہتے ہیں کہ 10 سال 20 سال 25 سال کیا ہوتا ہے؟ یہ تو یہ کوئی اتنی عجیب بات نہیں ہے، وہ تو جو سانس ہمیں اپنے اگلے سانس کا پتہ نہیں ہوتا، ہم بیٹھ کے پلاننگیں 50 سال کی کرتے، خیر وہ انسان کی فطرت ہے۔ تو اب ان کے انتقال کے بعد آپ سمجھ رہے ہیں کہ جو اب پلاننگ کر رہے ہوں گے ان کو یہ فکر ہوگی کیا؟ نہیں، یہ کوئی نہیں سوچتا ہے، جو آپ کہہ رہے ہیں نقوی صاحب، یہ سوچتا کوئی نہیں۔ Aja barang bekerja betul moti cawangan pada je thasa da su ke osa da cinta terrorism zaira na Rusya one way or the other KPK is the hot ಹೆಕ್ಟಿಶೆ ಎಂತೆ ಅಚಲ್ಗ ಪೇರಿ वो मुबारक हो जाता है कि SSP Larkam छाकाणि त अदलिया ah सुप्रीम कोर्ट जेको आहे ah वो SSP लाड़काणे जी बदली वारो ऑर्डर मुअतल करे छॾियो त लाड़काणे वासियुनि खे वरी Mubarak ho हा हा Saman सामने SSP बाल थी उन्हनि जो SSP वापसि अची वियो। सही मां वरी उहा ॻाल्हि पियो कयां त ओवरऑल सिंध में जेका अफेयर्स जेके आहिनि स्टेट ऑफ अफेयर्स आहिनि उहे ॾाढा दिलचस्प आहिनि। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि इन खे क़बूले वरितो आहे। क़बूले इन करे न वरितो आहे त हुननि खे वणनि था, माण्हू इहे सम्झनि था त इन खां सवाइ का ॿी पार्टी कोन्हे, कुझु कोन थींदो, देयर इज़ नो होप। त जॾहिं सोसाइटी होपलेस थींदी आहे पोइ त अलाए छा निकिरी ईंदो आहे वो बसि पोइ पाण दुआ करे सघूं। जी हाणे तव्हां छा पिया मां उहा ई ॻाल्हि ते अचां पियो मां चवणु ज़ाहिर आहे जॾहिं सियासी सोच बि बदिलाव मुमकिन न आहे, मुश्किल नज़र अचे थो पियो, चाहे PTI जे हवाले सां सभु कुझु त ज़ाहिर PTI जे हवाले सां KPK इम्पोर्टेंट थी थो वञे, पोइ KPK में वरी ज़ाहिर हू अफरीदी साहब हुननि जी लैंग्वेज बि आहे, उहा अञा ताईं जेको आहे झुकनि बि कोन था या अहिड़ी का ॻाल्हि बि नथा कनि, पर मुलाक़ातूं इमरान ख़ान सां अञा बि कोन थी थियनि। होॾां अगरि जे ॾिसजे त हाणे अफ़गानिस्तान खे अगरि हॉट रखियो थो वञे, इंडिया बि ज़ाहिर आहे मोदी चवे थो पियो त आई विल अवेंज, मां बदिलो वठंदुमि, हाणे छा कढे थो छा नथो कढे का ख़बर न आहे, पर हिकिड़ो हेॾां बि हिकिड़ो ख़तरो आहे, KPK जी पॉलिटिकल सूरत जो बि ख़तरो आहे, त पोइ पोइ त माण्हू ऐं हिकिड़ो क्वेश्चन आहे, कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट बि ठही वई आहे, त पोइ गवर्नर राज बि अगरि सुभाणे अची थो वञे त पोइ सही करार ॾेई बि सघिजे थो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट। ॾिसो अॼु मोहसिन नक़वी साहिब जॾहिं हिन वाक़े इस्लामाबाद वारे दहशतगर्दी वारे स्पॉट ते वञी ॻाल्हायो त उनमें हिकिड़ो जुमिला विच में ईअं थोरो कचो पिखो करे ॻाल्हाइनि पिया सिधो, जीअं मोहसिन नक़वी त हू चए पियो त खैबर पख्तूनख्वा की आवाम को सोचना चाहिए, त हू अवाम खे मुखातिब थी रहिया। हाणे हिते हू जेका अगवान पठान पख्तून एथनिसिटी आहे, त छाकाणि त हू बि पश्तो आहिनि, ही बि पख्तून आहिनि, हू उते हिन बहस खे हेठि आणे रहिया, विच इज़ मुंहिंजे लाइ ॾाढी अजीब ॻाल्हि हुई। हिकिड़ो टेररिज़म, चाहे हू पश्तो ॻाल्हाईंदड़ दहशतगर्द आहे, पंजाबी ॻाल्हाईंदड़ आहे, सिंधी ॻाल्हाईंदड़, दहशतगर्द त दहशतगर्द आहे उते हू। सो मतिलबु इहा आहे त इस्लामाबाद जे जेको फ़ैसिला कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे अंदरि ही बार बार बहस हेठि ॻाल्हि आहे। देखें वो तो अपनी तरफ ही खड़े हुए हैं, यानी अगवाननि ॾे इशारो हो, त हू त हिते वारनि खे पश्तो पंहिंजो न पिया सम्झनि त तव्हां हुननि खे छो आम पख्तून खे छो चयो पियो वञे, ऐं ही केतिरो अॻिते वधण जो इरादो रखनि पिया। जीअं तव्हां चयो त इशारो ॾिनो त हाणे त आईनी अदालत बि ठही वई आहे, त सुभाणे अगरि गवर्नर राज लॻाइजे, पहिरीं त सुप्रीम कोर्ट मां हुनजी मञता न पई मिले, हाणे आईनी अदालत मां त उमीद करे सघे थी हुकूमत। यस यस डिले त करे सघे थी न घटि में घटि। हा त हाणे तव्हां सोचियो त ही कहिड़ो मसइले जो हल थिए पियो भाईजान, ही कीअं हल थींदो जो जिथे ईस्टर्न बॉर्डर वेस्टर्न बॉर्डर ते अफ़गानिस्तान तव्हांजे लाइ प्रॉब्लम क्रिएट कयो वेठो आहे, इंडिया जी हुनखे सपोर्ट आहे, तव्हां पंहिंजे सूबे में हिकिड़ो ख़दशार पैदा करे छॾींदो, त ही थियणु छा पियो वञे, किथे मामिलो सिर्फ़ु गवर्नर राज जो ही ते रुकिजी वेंदो छा, या पूरे सॼे सो मां त नथो चवां अहिड़ी ॻाल्हि, लेकिन मूंखे लॻे थो त शयूं ही जेतिरो माण्हू ज़ोर सां ग्रिप कनि पिया, ही जेके 27 आईनी तरमीम आहे, ही पंहिंजे इक़्तिदार ऐं ताक़त ऐं इख़्तियार खे ज़ोर सां छलण जी हिकिड़ी तदबीर आहे न, ॿियो छा आहे, ॿियो आहे छा, हिन सां कहिड़ो मुल्क में वॾो इनकलाब अची वेंदो, कुझु फ़र्क़ु न पवंदो।
मतिलबु फ़र्क़ु नेगेटिव पवंदो जेको बि। यस लेकिन असीं एक्सपेरिमेंट लाइ नेगेटिव पॉज़िटिव खे छॾियो पर ही हिन महिल इहो करण जो मक़सदु छा आहे त पंहिंजो इख़्तियार इक़्तिदार ऐं अॻिते लाइ तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वियो आहे। त जॾहिं माण्हू कमज़ोर हूंदो आहे त हुनखे मज़बूत थियण जो शौक़ु थींदो आहे। मज़बूत माण्हू खे बि मज़बूत वधीक थियण जो शौक़ु हूंदो आहे पर ही मूंखे ख़बर नाहे छा मामिलो आहे। त अगरि ही जीअं तव्हांजा ॿई ईस्टर्न ऐं वेस्टर्न बॉर्डर्स में हिकिड़ी कशीदगी मौजूदु आहे। यस ट्रंप जहिड़े माण्हू ते आसिरो करणु त हू को असांजी केॾी महिल इख़लाक़ी या माशी या ॿी मदद करणु ईंदो त इहो त असीं भुलियल आहियूं न। डील करे थो पियो, कल्ह चई मां इंडिया सां ट्रेड डील करण वारो आहियां। भले करे न करे ट्रंप मां उमेद करणु जेको सॼी पंहिंजी फॉरेन पॉलिसी पंहिंजे टैरिफ ते हलाए ॾिए यस उहो लास्ट माण्हू आहे, उहो माना हू शाम जो मटिजी वेंदो। यस त ई मामलात मूंखे ईअं ख़दशो थो थिए त किथे हथनि मां स्लिप त न पिया थियनि। अगरि ही गवर्नर आज ॾे वञनि पिया, अगरि विया आउं अञा बि सम्झां थो त मुंहिंजो मंतक कमु नथी करे। पहिरीं त पाण लीगली चवंदा हुआसीं न त यार आइनी तरह कीअं करे सघंदा, हाणे आइनी तरह न, मां हिनखे ग्राउंड रियलिटी सां टकराव में सम्झां थो। पर जॾहिं माण्हू वधीक ताक़तवर हूंदो आहे ज़रा त पोइ हुनखे हिकिड़ो कॉन्फिडेंस जो वधीक हूंदो आहे। त बट दिस विल क्रिएट मोर प्रॉब्लम्स। ऐं शयूं ग्रिप मां निकिरणु शुरू थींदियूं, स्लिप थियण जी वारी निकिरंदी आहे, स्लिप थियणु शुरू थींदियूं। एक्सीडेंट जो ई ख़दशो रहंदो आहे, को त वरी ॿियो ठीकु आहे। वरी महिरबानी साहब नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में